बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां तो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं रहम वारो आहे। क़ाबिल एहतराम उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलामु अलैकुम। अॼु असां हिते महिनत ऐं पोरे जी अज़मत खे सलाम पेश करण लाइ गॾु थिया आहियूं। 1 मई जेको पूरी दुनिया में लेबर डे यानी पोरियतनि जो ॾींहुं तौरु मल्हायो वञे थो, उहो असांखे शिकागो जे शहीदनि जी क़ुर्बानीनि जी यादि ॾियारे थो। सिंधी सूरिया महिनती मज़दूर जा भाइर, सिंधी सूरिया महिनती मज़दूर जा भाइर, शिकागो जा शहीद अव्हां खे सलाम हज़ार। हक़ लाइ विड़िया रत जो ॾेई क़ुर्बान, हक़ लाइ विड़िया रत जो ॾेई क़ुर्बान, पोरियत जी अज़मत खे आ असांजो मान। दोस्तो, जॾहिं मज़दूर जो पघर ज़मीन ते किरंदो आहे त ख़ुशहाली जा गुल टिड़ंदा आहिनि। पोरियत जी हिमत जबलनि खे झुकाईंदी आहे ऐं रेगिस्तान खे गुलज़ार बणाए छॾींदी आहे। मज़दूर जे अंगुरियुनि मां वही ईंदड़ रत चिरागनि में रोशनी भरींदो आहे। दोस्तो, असांजे सिंध जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त में पिणु महिनत जो तमामु घणो मान आहे। सिंध जा हारी, कारीगर, फैक्ट्रियुनि जा मज़दूर ऐं हर उहा हस्ती जेका पंहिंजी हलाल रोज़ीअ लाइ महिनत करे थी, उहा मुल्क जे तरक़ीअ जो असुलु बुनियादु आहे। असां जूं सक़ाफ़ती निशानियूं जहिड़ोकि सिंधी टोपी ऐं अजरक पिणु पोरियतनि जे हथनि जी कारीगरीअ जो हिकु हसीन नमूनो आहिनि। पर अॼु हिन ॾींहं ते उहो पिणु सोचणो आहे त छा असीं पंहिंजे मज़दूरनि खे उन्हनि जा जाइज़ हक़ ॾेई रहिया आहियूं? छा उन्हनि खे वक़्त ते उजरत मिले थी? छा उन्हनि खे कम जी जाइ ते तहफ़ुज़ हासिलु आहे? अचो त अॼु जे ॾींहं ते उहो वचन करियूं त असां पोरियतनि जे हक़नि जी जंग विढ़ंदासीं ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ में ख़ुशहाली आणण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। पोरियत ज़िंदाबाद, सिंध पाईंदाबाद।